गोट शहर मोहम्मद बिरोई असांजी बिजली जो मसलो असर हवा आयो तक़रीबन 3-4 माह तूफ़ान असांजा थंबा किरी पिया सो बिजली असांजो बहाल कोन थो थिए। असांखे बदकिस्मती इहो आहे जो CM जा ॻोठ जायूं तक जायूं किलोमीटर साम्हूं किलोमीटर बि मां सम्झां कोन अधु किलोमीटर असांजे मुराद शाह जो ॻोठ जो असां बिजली बहाल कोन थो थिए। असां सभिनि खे वापदारनि खे चई इलाही दफ़ा चया अथऊं केरु असांखे ॿुधण लाइ तयारु कोन्हे केरु असांजो मसइलो हल करण लाइ तयारु कोन्हे। असांजी बुनियादी हक़ आहे असांजी बिजली पाणी त असां वटि बदकिस्मती कोन्हे कई सालनि खां पाणी कोन्हे परदेस कमायूं असां पंहिंजे बचनि जो रोज़ी कयूं था बिजली आहे उहा बि असां वटि कोन्हे। असांजा बच्चा नंढा मासूम नंढा पोड़ा वॾा बीमार आहिनि मलेरिया में असांजी बिजली त हक़ आहे। साईं मुराद शाह खे असांजो अपील आहे सलीम बजाजी साहिब खे असांजो अपील आहे महिरबानी कयो असांजी बिजली बहाल कयो ईअं न कयो। असां तव्हांजे पाड़े जा असां तव्हां तक जा तव्हांखे वोट था ॾियूं असां तव्हांजा वोटर आहियूं ईअं न असां तव्हांखे ईअं था घुरूं वोट जे टाइम सां अचो तव्हांखे बिजली जो मसइलो हल कयो छो नथा कयो छो नथा असांजो ॿुधो आख़िर असां कंहिंखे चऊं असां तव्हांजे ॻोठ जा आहियूं असां ॿाहिरि मुल्क मां लॾे कोन असां तव्हांजे मुल्क जा तर जा तव्हां पाड़े जा साईं मुराद शाह जा बेराए महिरबानी साईं खे असांजो अर्ज़ु आहे असांजी बिजली बहाल कयूं।